प्रेलो बरसां उलरा जागीर बंद 0 पॉइंट हाजी गुलाम सिंह कंदर ऐं मिंडी कंदर सां मिलंदड़ सखर बिराज जो पाणी बंदनि सां टकराइजी वियो आहे। होॾां इंतिज़ामिया आपाशी एरीगेशन बंद ते पंहिंजा अखण अगर एमरजेंसी तौर ते अॾे छॾिया। आपाशी अमिलो एरीगेशन अमिलो अलरेड रहण करे केतिरी उफ़ाऊं केतिरी ॻाल्हियुनि जे करे हुननि पंहिंजा इंतिज़ामिया तोड़ी ॿिया ज़ोर शोर सां शुरू लॻा पिया आहिनि। पर होॾां पाणी जी जेके मुसलसल चाड़ खां पोइ 9.4 पाणी बीठल नज़र अचे थो ऐं हंध हंध रण पाण जो सिलसिलो बि जारी आहे। होॾां ख़ौफ़ ऐं हिरास वारे इलाइक़े जा माण्हू सख़्तु परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहिनि। एरीगेशन आपाशी अमिलो खे घुरिजे त पंहिंजो फौरन रिणू करण वारो कमु बंदि